ब्रियास सिटी पुलिस कार्रवाई कंदे दरिया खान जलबाणी भर सां हलंदड़ कुकड़नि जे मेल ते ओचितो छापो हयो। छापे दौरान ख़फ़्तीन में भाॼ पइजी वई। पुलिस 5 ख़फ़्तीन मंज़ूर माछी, काशिफ जलबाणी, यासीन सोलंकी, अकबर लहराणी, हज़बुल्ला ख़ासकेली खे गिरफ़्तार करे लॉकअप हवाले करे छॾियो। जॾहिं त ब्रियास सिटी थाणे ते 20 ख़फ़्तीन ख़िलाफ़ जुआ एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। इन सिलसिले में SHO मोहम्मद इसाक संग्रासी ॿुधायो त SSP मैडम सुहाई अज़ीज़ जी हिदायत ते जराइम पेश ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। पुलिस खुफ़िया इतला ते कुकड़नि जे मेल ते छापो हयो, जितां कुकड़नि जा ख़फ़्ती हथ आया, जिन मथां केस दाख़िल कयो वियो आहे। हुन जो त हथ आयल ख़फ़्तीन वटां 1102 मोबाइलूं पिण हथ कई वियूं आहिनि। गिरफ़्तार ख़फ़्तीन खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।